जंगीशाही मां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगीशाही शहर जे मशहूरु दरगाह उस्मान शाह जिते बिरोही बिरादरीअ जो क़ब्रिस्तान बि आहे, उतां राति जे पहर में धाड़ियलनि निमाचोरनि खाट हणी टीयर गैडर बिजलीअ जा बोर्ड वायरूं क़ब्रुनि जा लोही गेट ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया। दरगाह जे ख़लीफ़े रोंदे दांह ॾिनी त मूं वॾा वस करे दरगाह में सर्चे लाइट जा बल्ब ऐं फिटिंग कराई, जेका बेरहम चोरनि चोराइण में देरी न कई। बिरोही बिरादरीअ में ताप पखिड़ियल आहे। हुननि जो चवणु आहे त असां पाण बि चोरनि खे वाखो करे पकड़े सघूं पिया, पर असां चाहियूं था त पुलिस कानूनी अमल कंदे चोरनि खे सोगो करे। भाई तूं ॿुधाए त हिन जो छा अमल जो चोरी थियो आहे, छा खॼो आहे? दादा असांजा साईं जो जेको गाडर कढी विया आहिनि, टे दाणा ॿियो ऐं हिनमें बहुत जेको सर्च लाइटियूं बिजली जा तार वग़ैरह उहो मंदर ताईं माना सर्वस तार वही पियो, उहो बि वेड़े सड़े खणी विया आहिनि। साईं जी वॾी बेरमती थिए त बल्ब लिखी वञनि, सर्च लाइट मथो लॻियल हो जेको सॼी क़ब्रिस्तान खे रोशन ॾिनी, उहो बि कढी विया आहिनि। अलाए कुझु नुक़सानु करे विया आहिनि बाबा जो ग़रीब साईं उस्मान शाह दरगाह जो माना घराणो जो जेको नुक़सानु थियो, तव्हां पाण सम्झो त वॾो ॾुख जहिड़ो ॻाल्हि आहे। इहो असांखे जेको न सामान असांखे मोटाए ॾियो।